अस्सलाम वालेकुम दोस्तों ज़ेड टीवी सां मां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार पुरदी अॼु हिकु तारीख़ी फिल्म जेका ॾाढे बहितरीन लोकेशन्स ते असां रिकॉर्ड कईसीं उन फिल्म जी रिकॉर्डिंग दौरान कुझु वाक़िया पेश आया जंहिंखे हादसे जो नालो ॾेई सघिजे थो उहे अहिड़ा हुया जो उनखे यादि करे हिन महिल माना मुंहिंजा जेके वार आहिनि उहे कांडारजी था वञनि जिहा फिल्म हुई बच्चू बादशाह बच्चू बादशाह हुर तारीख़ जे हिकु तारीख़ी किरदारु बच्चू ख़ासकेली जेको संजोरे सां सागर डिस्ट्रिक्ट सां तालुक़ु रखंदो हुयो उन अंग्रेज़ सरकार जे हूंदे हुर तारीख़ जो हिकिड़ो मज़बूत किरदारु हो जंहिं सांगड़ सरकार जे नाले सां हिकिड़ी पंहिंजी रियासत क़ाइमु कई जंहिंमें हुनजा पंहिंजा वज़ीर हुया जंहिंजे काबीना हुई जंहिंजे बुनियाद ते हू पंहिंजे उन इलाइक़े में जेको आहे सो पंहिंजी अंग्रेज़ हुकूमत जे हूंदे पंहिंजी सरकार क़ाइमु करे वेठो हुयो उहा हुनजी हिकिड़ी मज़बूत इरादो ऐं पंहिंजे पीर साहिब बागारा साईं सूरे बादशाह जी जेकी वाट हुई जेकी हुर तारीख़ जे हवाले सां उनखे उन मज़बूत तरीक़े सां तारीख़ जो हिकिड़ो अहम किरदारु थी निभायो सो उन फिल्म जी रिकॉर्डिंग जेकी आहे उहा राम फ़कीर ख़ासकेली जेको हिन वक़्तु संजोरे सां तालुक़ु रखे थो ऐं MP बि रहिया आहिनि उनजो भाइटियो हुयो मरहूम उन जेको आहे सो उन सॼी हिन फिल्म खे रिकॉर्ड करण में जेको आहे सो सॼो टोटल इंतज़ामात उनजो हुया सो असीं वर्कशॉप जे भरिसां उते रिकॉर्डिंग कयूं पिया त असांजो हिकिड़ो सीन हो जेको असां अंग्रेज़नि जी कैंपुनि ते माना बच्चू बादशाह पंहिंजी काबीना समेत तौर तरीक़े जा जेके वेढ़ाव कया उन्हनि समेत अंग्रेज़ सरकार जे कैंप्स ते हमिलो करे थो त उन वक़्तु जेको आहे सो ट्रेवलिंग जो या सफ़र जो जेको ज़रियो हूंदो हुयो ख़ासि तौर ते वारियासी इलाइक़नि में उहो उठ खे हुअं बि जेको आहे सो थर जो या वारियासी जो जहाज़ चवंदा आहिनि सो उठ जी सवारी ते उहो हमिलो करणु ईंदा आहिनि सो 7-8 उठ हुया जेके असांजे लाइ तयारु कया विया हिकिड़ो बहितरीन क़िस्म जो उठ हो जेको ॾाढो फास्ट माना भॼंदो हुयो उहो उठ छाकाणि त बच्चू बादशाह जो किरदारु मां पे कयो लीड करेक्टर मुंहिंजो हुयो त उहो उठ हुननि ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां सिंगारे हे हो ॿियो उहो विहारियो मूंखे बंदूक हुई पटको बटको पातल हुयो ॿियो त मां जॾहिं उठ ते वेठुसि त मुंहिंजे भरिसां वारो जेको उठ हुयो उहा अञा मां तयारी वेठुसि मस उठ ते वाग में हथु मुंहिंजो पियो ई न त उहो भरिसां वारो जेको उठ हो उहो उथियो हाणे उहो जो उठ उथियो त वारो उठ त माना को तेज़ भॼण वारो हुयो अलाए छा हुनखे हुनजो हू जो उठ उथियो त हिम वारो उठ बि उथियो जीअं उठ उथियो त मुंहिंजो हथु त अञा माना वाग में ई कोन हो पियल बसि जीअं हीअं उठ उथियो ऐं हीअं थियो आहे त मां ईअं चोटीअ ताईं किरियो आहियां डस मुंहिंजी अखियुनि जे आॾो आंधारी का ख़बर कान पई पए मतिलबु त छा आहे छा न आहे ॾाढो धकु लॻो चेल में छाकाणि त बंदूक जेकी उहा मुंहिंजे हेठां अची वई चेल ते सो कैमरामैन असांजो पंहिंजो साईं मुमताज़ ख़ासकेली साईं GR बंबरो डायरेक्टर असलम शाद सभु जेके बीठा हुया उहे सॼा भॼी आया उन्हनि अची उथारियो पर मूंखे मतिलबु चकर पिया अचनि सो हली बि कोन पियो सघां ॾाढो महसूसु पियो थिए सूर दर्द महसूसु थिए पियो सो खटबट अची वई उते असीं 2 मिंट रेस्ट कईसीं पर मूंखे सूर जेको आहे उहो न पियो छॾे पोइ गाॾी ते वियासीं सांगड़ में डॉक्टर साहिब खां चेकअप करायोसीं हे हो एक्सरे वग़ैरह थियो अलाह चुकियो त माना हॾे ॿॾे भॼण खां बचाव हुयो बाक़ी चओ त आयल ई धकु त लॻल हो सो उहो धकु अहिड़ो हो जो अञा ताईं बि मां मतिलबु मुसलसिल वेही न आहियां सघंदो अगरि वेहंदुसि त 5-10 मिंटनि खां पोइ ईअं दिलि चवंदी त चेल खे टेहे ॾियां सो उहो मतिलबु सूर अञा बि चेल में मुंहिंजो रहे थो सो इहे हादसा फिल्मुनि दौरान रिकॉर्डिंग दौरान थींदा रहनि था पेश ईंदा रहनि था ऐं ॿियो हिकिड़ो वाक़ियो इन फिल्म दौरान जेको पेश आयो
हा, जेको बि माना मां हिन महिल सोचां थो त मुंहिंजो जेको आहे सो जिस्म कांडा जी थो वञे, उहो फिल्म जो आख़िरी सीन हुयो जेको बच्चू बादशाह खे फाही ॾींदा आहिनि, उहो असां हुते सांगण में सिंजोरे में उनजी अरेंजमेंट कईसूं ओपनली, जेको आहे सो माना खुलियल मैदान ते फांसी घाट ठाहियोसीं ऐं पब्लिक कठे कई, पब्लिक जे साम्हूं बच्चू बादशाह खे फाही ॾियनि था, हे हो वेठो। सो उहो अरेंजमेंट जेको असांजो हूंदो आहे बचाव वारो, त हेठों जेको आहे सो मूंखे पाचको वाचको या ही जेको आहे ॿधल आहे बेल्ट्स, त हेठों तख़्ते जे हेठों ॿ माण्हू विहारियासीं जेके असां मतिलबु जीअं तख़्तो निकिरे त हू मूंखे टंगुनि खां झेले बीहनि ताकी मूंखे का मतिलबु शॉट वठिणो ख़ाली। सो जीअं ई फटो खुलियो, क्यू थियो त फटो खुलियो त मुंहिंजो टंगू हेठि वियूं। जीअं हेठि वियो त हेठि जेके ॿ माण्हू वेठा हुया उन हिकिड़े त टंग खे मज़बूत माना पकड़ियो, पर ॿिए खां शायदि ॿी टंग माना मज़बूत न पकड़ी सघी ऐं मूंखे सटको आयो त मूंखे लम्हे जे लाइ महसूसु थियो त मां वियुसि। सो हुते मां दांह कई त पोइ हुननि जेको आहे तकड़ में जेको आहे ईअं जल्दी वठो, पर इहो शुकुर थियो त असांजो जेको शॉट हुयो फाही वारो, उहो माना असांजो शॉट रिकॉर्ड थी वियो। जेकॾहिं थोरो बि लम्हे बराबरि बि थोरी लेट थिया त मतिलबु कान बि ॿधल ई फाही कंदे त उहा मथे लटकियल ई हिकिड़े मथां काम सां, हाणे उहा लाज़मी आहे सो अलाह जे रहम करम सां बचाव थी वियो। बहरहाल इहो आहे त उहो लम्हो जेको सेकंडनि जो लम्हो हो, पर हिन महिल बि यादि कयां थो त मूंखे ॾाढो जेको आहे सो बहरहाल इहो फन क़ुर्बानी घुरे थो। असांखे पोइ बि ख़ुशी महसूसु थींदी आहे त असीं हिन काज़ जे लाइ उहो कमु कयूं था जेको असां पंहिंजो जान जोखम में विझी बि कयूं था। सो काफ़ी अहिड़ियूं यादगिरियूं आहिनि, काफ़ी फिल्मुनि जे हवाले सां, ड्रामनि जे हवाले सां। सो अॼु दिलि चयो त इहे शयूं तव्हांखे असां शेयर कयां। ऐं फिल्म बच्चू बादशाह तारीख़ फिल्म आहे ऐं ॾाढी हली हुर तारीख़ खां अलावा मतिलबु हिकिड़ी तारीख़ी फिल्म आहे, सिंध वतन जी आज़ादी जे हवाले सां हिकिड़ी ॾाढी जेको आहे सो बहितरीनु फिल्म आहे। ऐं मूंखे ख़ुशी आहे त मां हिन फिल्म जो हिसो हुयुसि ऐं मेन मर्कज़ी किरदारु बच्चू बादशाह जो मूं अदा कयो। अवां जो कुर्ब, महिरबानी, थैंक यू।